सियारे वेझो ॻोठ पीरबख्श हिंगोरो में पीअण जे पाणी जी खोट ऐं सुई कंदड़ शाख जी पुछड़ी में पाणी जी अतरादू खोट ख़िलाफ़ आबादकारनि मंज़ूर हिंगोरो, बाबू हिंगोरो, अलीशेर हिंगोरो, कासिम हिंगोरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु हो त आपाशी अमलदारनि जी नाअहली सबबि सुई कंदड़ शाख जी पुछड़ी में गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां पाणी जी अतरादू खोट पैदा कई वई आहे, जंहिं सबबि असां वोण जो फसल न पोखे सघिया आहियूं। असां जेके फसल ट्यूबवेलनि ते पोखिया हुआ उहे सुकी सड़ी तबाह थी विया आहिनि। असांजूं 100 एकड़ ज़रई ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। असां वज़ीर आज़म पाकिस्तान, सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे गुज़ारिश कयूं था त असांजी शाख में पाणी जी अतरादू खोट ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।